पूरे मुल्क जियां ठुल में भी मुहर्रमुल हराम के हवाले से मजलिसन जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ठुल, मीरपुर बुरड़ो ऐं ॿियनि शहरनि में हर रात मजलिसूं मुनक़िद थी रहियूं आहिनि, जिथे सिक्योरिटी जा सख़्त इंतजाम कया विया आहिनि, जॾहिं त सिहत ऐं म्यूनिसिपल जो अमलो पिणु फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। SSP जेकबाबाद शुमाइल रियाज़ मलिक मरकज़ी इमाम बारगाह पहुची करे सिक्योरिटी जा इंतजाम चेक कया, जॾहिं त अज़ादारनि पारां 8 खां 10 मुहर्रमुल हराम ताईं सिक्योरिटी सख़्त करण जी घुर कई वई आहे। असुल जो मक़सद इहो आहे त करबला में जो मौला हुसैन पंहिंजा 72 तन शहीद न कराया त अॼु इस्लाम बाक़ी हुजे हा। मक़सद आहे त असांजा ये प्रोग्राम हर साल तक़रीबन 50 साल खां वठी ठुल में थींदा आया आहिनि। प्रिंसिपल तमामु सुठो कमु कयो आहिनि दफ़े, ऐं हुन एडवांस में लाइटिंग कराई आहे, रस्ते रूट सां सफ़ाई सुथराई। उन खां बाद में ॿियो शोबो असां वटि आहे वापडा भी मुकम्मल ताउन कयो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ठुल, मीरपुर बुरड़ो ऐं मुबारकपुर में 8 खां 10 मुहर्रमुल हराम ते थींदड़ मातमी जुलूसनि खे सिक्योरिटी फराहम कई वञे त जीअं मातमी जुलूस बहितर नमूने सां गुज़री सघनि। कैमरामैन सदाम दायो सां गॾु सरमद कुंडरानी, सिंध TV न्यूज़, ठुल।